अचो तो स्टेज ते सॾु कयूं था हानिया न्यास खे त हू अची पंहिंजी प्यारी ज़बान सिंधी में तकरीर करे। रोशनी जो राज आहे, माण्हुनि जी शान, घरनि जी जान, मोहब्बत जो साज़ आहे। मुअज़्ज़िज़ प्रिंसिपल साहब, मोहतरम उस्तादो ऐं प्यारा साथियों, अस्सलामु अलैकुम। अॼु आउं हिकु अहिड़े अहम मौज़ू ते ॻाल्हाइण आई आहियां जेको सिर्फ़ लफ़्ज़नि जो मजमूओ न आहे, उहो हिकु सदा आहे, हिकु मुतालबो आहे, हिकु इनकलाब आहे। औरतुनि जो हक़। साथियों, औरत सिर्फ़ कमरे अंदरि कैद का मखलूक न आहे, औरत त माउ आहे जेका पंहिंजे बचनि लाइ रातियूं जागे थी। औरत भेण आहे जेका मोहब्बतुनि जो समूद आहे। औरत ज़ाल आहे जेका साथ ॾे थी, हौसलो ॾे थी। ऐं औरत धीअ बि आहे जेका घर जी रहमत हूंदी आहे। ऐं सवाल इहो आहे, छा अहिड़ी हस्तीअ जो को हक़ न आहे? छा खेसि तइलीम, आज़ादी, एहतराम, तहफ़्फ़ुज़ ॾियणु असांजो फ़र्ज़ न आहे? हा, बिल्कुलु आहे। इस्लाम औरतुनि खे 100 साल अॻु इज़त ॾेई हक़ ॾिना, आवाज़ ॾिनो। पर अफ़सोस अॼु बि के माण्हू औरतुनि खे कमज़ोर सम्झनि था। कॾहिं गैरत जे नाले ते, कॾहिं रस्म ऐं रिवाज जे नाले ते औरत जा हक़ खसींदा रहनि था। पर हाणे ख़ामोशी न हलंदी। हाणे असांखे ॻाल्हाइणो पवंदो। हाणे असांखे औरतुनि जो आवाज़ बणिजणो पवंदो। हाणे असांखे हक़ लाइ जदोजहद करणी पवंदी। औरतुनि जो हक़ आहे तइलीम हासिल करणु, आज़ादी सां फ़ैसला करणु, एहतराम ऐं बराबरी माणणु, सेहत, तहफ़्फ़ुज़ ऐं खुशहाल ज़िंदगी गुज़ारणु। आख़िर में आउं शेर पवंदुसि, चलती फिरती हुई आँखों से आज़ान देखी है, चलती फिरती हुई आँखों से आज़ान देखी है। मैंने जन्नत तो नहीं देखी है, माँ देखी है। मेहरबानी।